अस्सलाम वालेकुम दोस्तों। टेक्निकल गुरु सिंधी ते तव्हांखे भलीकार चऊं था। जेके दोस्त असांजे चैनल ते अॼु पहिरियों दफ़ो आया आहिनि या जेके अॼु पहिरियों दफ़ो असांजो वीडियो ॾिसी रहिया आहिनि उन दोस्तनि खे गुज़ारिश आहे त सभ खां पहिरीं असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं साण गॾु बेल आइकन खे ज़रूरु दॿाइनि त जीअं असांजा जेके बि लेटेस्ट वीडियो असीं ठाहियूं था उहे उन्हनि ताईं पहुची सघनि। ऐं असांजे वीडियो खे ज़रूरु शेयर कजो ऐं लाइक कजो, कमेंट कजो। तो दोस्तों अॼु जो जेको वीडियो आहे उन जो ताल्लुक़ु एडोब फोटोशॉप सां आहे। तक़रीबन दोस्तों पुछंदा रहंदा आहिनि त एडोब फोटोशॉप में रोटेटिंग लोगो कीअं ठहींदो आहे या कीअं ठाहे सघिजे थो, उन मुतलिक़ पुछंदा रहंदा आहिनि। त अॼु जेको असांजो ट्यूटोरियल आहे उहो बेसिकली इन बुनियाद ते ई आहे त एडोब फोटोशॉप में रोटेटिंग लोगो कीअं ठाहिजे। जीअं तव्हां हींअर स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो त रोटेटिंग लोगो कीअं हली रहियो आहे ऐं इहो एडोब फोटोशॉप में कीअं ठाहिजे। त शुरू कयूं था अॼु जो ट्यूटोरियल वीडियो। सभ खां पहिरीं तव्हां एडोब फोटोशॉप खे ओपन कयो। जीअं हिन टाइम ते मूं ओपन कयो आहे। तव्हां कहिड़े बि एडोब जो पंहिंजो जेको सो वर्ज़न खे इस्तेमालु करे सघो था। हिन वक़्तु आउं जेको एडोब फोटोशॉप जो वर्ज़न यूज़ करे रहियो आहियां उहो आहे एडोब फोटोशॉप CS6 एक्सटेंडेड। हिन खे ओपन करण खां पोयां तव्हां पंहिंजी फाइल खे ओपन कयो या पंहिंजो लोगो जेको आहे उनखे ओपन कयो। ही मुंहिंजो ठहियल लोगो आहे जेको मूं पंहिंजे ॿिए चैनल जे लाइ तयारु कयो हो। जीअं तव्हांखे जेको लोगो जेकर वीडियो ते लॻाइणो आहे एज़ अ लोगो त तव्हांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे ट्रांसपेरेंट ई खपंदो। जेकर ट्रांसपेरेंट तव्हांखे खपे थो त तव्हां छा कंदा, पंहिंजी जेको लोगो हूंदो उनजे बैकग्राउंड खे तव्हां डिलीट कंदा ऐं उनखे ट्रांसपेरेंट रखंदा। जीअं हिन मुंहिंजे लोगे जो बैकग्राउंड वाइट कलर में आहे, हिन लाइ उनखे वाइट कलर खे जेको सो डिलीट कंदुसि। डिलीट करण जे लाइ सभ खां पहिरियों उनखे सिलेक्ट कंदुसि मैजिक पॉइंट टूल सां। जीअं हिन ते क्लिक कंदुसि त इहो सॼो वाइट एरिया सिलेक्ट थी वेंदो रहंदो। उनखां पोइ कंट्रोल शिफ्ट आई जी मदद सां इनवर्स सिलेक्शन कंदुसि। जेकॾहिं तव्हांखे की यादि न थिए त तव्हां सिलेक्ट में वञी इनवर्स सिलेक्शन ते क्लिक कंदा त इहो इनवर्स सिलेक्शन थी वेंदी रहंदी। उनखां पोइ असां छा कंदासीं, कंट्रोल J जी मदद सां इन जो डुप्लीकेट लेयर ठाहींदासीं जंहिंमें सिर्फ़ु असांजो इहो लोगो हूंदो बैकग्राउंड जे अलावा। असां लेयर में ॾिसंदासीं त असांजो जेको लोगो आहे उहो बग़ैर बैकग्राउंड जे तयारु थी चुको आहे। असां छा कंदासीं, ओरिजिनल जेको बैकग्राउंड आहे उनखे डिलीट कंदासीं। ऐं जेकर तव्हां उनखे कंट्रोल J जे ज़रिए डुप्लीकेट करणु नथा चाहियो या तव्हांखे ॻाल्हि सम्झ में न आई त तव्हां उन ते राइट क्लिक करे लेयर ते उनमें डुप्लीकेट जो ऑप्शन अचे थो, तव्हां उन ते क्लिक कंदा त तव्हांजो डुप्लीकेट लेयर तयारु थी वेंदो रहंदो। उनखां पोइ असां छा कंदासीं, उन ते राइट क्लिक करे जीअं तव्हां राइट क्लिक कंदा त तव्हां हिन टाइप जो हिकिड़ो इंटरफेस ईंदो जंहिंमें न्यू 3D एक्सट्रैक्शन फ्रॉम सिलेक्टेड लेयर जो ऑप्शन ईंदो। तव्हांखे हिन ते क्लिक करिणो। जेकर हिते नथो अचे, जीअं मसलन पहिरियों क्लिक कयो पिए हिन टाइप जो इंटरफेस आयो पिए हुन में 3D वारो ऑप्शन ई न पियो आयो त तव्हां छा कंदा, हिन ते क्लिक करण खां पोयां 3D में वञी करे न्यू 3D एक्सट्रैक्शन फ्रॉम सिलेक्टेड लेयर ते क्लिक कंदा। जीअं ई तव्हां क्लिक कंदा त कुझु ई देरि में तव्हांखे हिन टाइप जो 3D जो हिकिड़ो इंटरफेस ॾिसण में ईंदो। सॉरी, इन खां पहिरीं असां छा कंदासीं, पहिरीं पंहिंजे लोगो खे थोरो नंढो कंदासीं त जीअं जॾहिं उहो रोटेट थिए त उन जा जेके पासा आहिनि या चारि उन जूं कुंडूं आहिनि उहे उन जूं क्लियर जेको सो वीडियो में रिकॉर्ड थियनि। ठीकु आहे। उन खां पोइ असां साॻी जेको सो प्रोसेस यूज़ कंदासीं 3D एक्सट्रैक्शन फ्रॉम सिलेक्टेड लेयर खां कंदासीं त हिन तरह जो हिकिड़ो इंटरफेस अची वेंदो हूंदो। असां हिनखे छा कंदासीं, सभ खां पहिरीं हिन जेको लोगो आहे हिन जी जेका चौड़ाई आहे जेका तव्हांखे हिते हिन मैग्नीफायर में ॾिसी रहिया आहियो उनखे जेको सो सनी कंदासीं। मे बी तव्हांखे इहो सम्झ में न अचे त हिनखे सनू कीअं कजे, या वाक़ई में थोरो ॾिसण में अचे पियो या नथो ॾिसण में अचे या न वेकर तव्हांखे ॾिसण में नथी अचे त असां छा कंदासीं, हिन तरह असां तव्हांखे ॾेखारींदासीं त इहो जेको सो वेकर केतिरी ज़्यादा आहे। जॾहिं रोटेट थींदो त इहो एतिरो मोटो जेकर ॾिसण में ईंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो बेतुको सो ॾिसण में ईंदो। उहो उनखे असां छा कंदासीं, वापसि को सेम पोज़ीशन में आणींदासीं। उनखां पोइ छा कंदासीं, लेयर 1 ते क्लिक करे असां हिनखे इन जी वेकर खे सनू कंदासीं।
तव्हां ॾिसी रहंदा त मैग्नीफायर टूल जिते आहे ॿाहिरि आहे उते इहो तव्हांखे सन्हो ॾिसण में ईंदो पियो। जीअं हिते बि तव्हांखे ॾिसो मोटो समय अचे पियो अञा ताईं, हुन थोरो अञा बि हिनखे असीं सन्हो कंदासीं त जीअं ही जॾहिं रोटेट थिए त असांखे ॾिसण में तमामु भलो ऐं ख़ूबसूरत अचे। उनखां पोइ असां लेयर 1 में अची करे लेयर 1 फ्रॉम इन्फ्लेशन मटेरियल ते क्लिक करे हुनजो जेको ब्राउन कलर जो इहो जेको ऑप्शन आहे डिफ्यूज़ वारो, हुन ते क्लिक करे हिन में असां कलर खे सिलेक्ट कंदासीं। असां कलर उहो ई सिलेक्ट कंदासीं जेको असांजे लोगे में यूज़ थियल हूंदो। तव्हांजे लोगे में जेको बि यूज़ थियल हुजे तव्हां उनखे यूज़ कयो। मूं वटि जेको यूज़ थियल आहे उनखे क्लिक कयो। उनखां पोयां असां लेयर 1 एक्सट्रैक्शन मटेरियल ते क्लिक कंदासीं। हिन ई में बि इहो डिफ्यूज़ वारो जेको ऑप्शन आहे तव्हां ॾिसी रहंदा जिते मुंहिंजो एरो आहे, इन ई ते क्लिक करे इन ई में बि सेम कलर असां जेको सो सिलेक्ट कंदासीं बैकग्राउंड वारो। जॾहिं असां इहो सिलेक्ट कंदासीं त इहो असांजे जेको चौड़ाई आहे लोगे जी या जेका गोलाई हुनजी अचे थी उनजो इहो कलर चेंज थी वेंदो रहंदो। हाणे तव्हांखां ॾेखारियां त ॾिसो इन में उहो कलर यूज़ थियो आहे या न, छो जो हूअं तव्हांखे ख़बर शइ आहे त न पइजी सघे, तंहिंजे करे तव्हांखे ॾेखारणु ज़रूरी आहे। हाणे तव्हां ॾिसो लॻी रहियो आहे न ख़ूबसूरत। ठीकु आहे, असां हिनखे छा कंदासीं वरी वापसि को सेम जाइ ते आणण जे लाइ जी की खे डिलीट कंदासीं। उनखां पोइ असां छा कंदासीं, इहो जेको तव्हां कोऑर्डिनेट्स जो ऑप्शन ॾिसी रहियो मथे जिन ते पहिरीं मैश लिखियलु आहे, जॾहिं तव्हां हिन ते एरो रखो था त कोऑर्डिनेट्स जो ऑप्शन अची थो वञे, न ते क्लिक कंदासीं। उनखां पोइ असां ते टाइम लाइन जेका हेठि ॾिसण में अची रही आहे उन ते क्लिक कंदासीं। जेकॾहिं इहो टाइम लाइन तव्हां वटि हेठि ॾिसण में न अचे या तव्हां जेके वर्ज़न में इहो नथो अचे त तव्हां छा कंदा, विंडो जे ऑप्शन ते क्लिक करे उन जे हेठि जॾहिं तव्हां ईंदा त ॾिसंदा त टाइम लाइन लिखियो आहे, हिते क्लिक कंदा तॾहिं बि टाइम लाइन ओपन थी वेंदी रहंदी। असां क्लिक कंदासीं, टाइम लाइन ओपन थी वेंदी आहे। उनखां पोइ असां छा कंदासीं, क्रिएट अ वीडियो टाइम लाइन ते क्लिक कंदासीं। जॾहिं असां हुन ते क्लिक कंदासीं असांखे टाइम लाइन जो हिन तरह जो इंटरफेस ॾिसण में ईंदो। जंहिंखां पोइ असां लेयर 1 जे इहो प्ले वारो जेको बटण आहे हुन ते क्लिक कंदासीं त हिन में हेठि ॿिया बि ऑप्शन हिन जा खुली वेंदा रहंदा। असां हिनखे स्क्रोल डाउन करे हेठि जॾहिं ईंदासीं तॾहिं असांखे 3D मैशिस जो जेको ऑप्शन आहे उन ते क्लिक कंदासीं। हुन जे प्ले वारे बटण ते क्लिक कंदासीं त हेठि लेयर 1 जो ऑप्शन ईंदो। तव्हां ॾिसी रहिया हूंदा त हिन लेयर 1 जे पासे खां हिकिड़ो अलार्म क्लॉक जो निशान अची रहियो आहे। असां हुन ई ते क्लिक कंदासीं त जीअं जेको असां टाइम लाइन ते कमु कयूं था या जेको एनिमेशन असां पंहिंजे लोगे खे ॾियूं था त उहो हुनखे रिकॉर्ड करे। इहो अलार्म क्लॉक बेसिकली उन ई जो जेको सो कमु कंदो। असां हिनखे छा कंदासीं, 1 सेकेंड ते खणी अची टाइम ते हिन खे बीहारींदासीं ऐं हिनखे शिफ्ट जे मदद सां हिनखे रिकॉर्ड कंदासीं ऐं हिनखे रोटेट कंदासीं। जी हिते असां हिनखे छॾींदासीं। उनखां पोइ ॾिसंदासीं त हीअ हेठि ॿी की असांजी अची रही आहे। त जॾहिं तव्हां हिनखे वापसि खणी ईंदा त ॾिसंदा त तव्हांजी हिन टाइप जो एनिमेशन रिकॉर्ड थी चुकी आहे। ठीकु आहे दोस्तों, हिनखां पोइ तव्हां वरी हिनखे 2 सेकेंड ते खणी अचो। उते खणी अचण खां पोइ तव्हां वरी हिनखे सेम तरीक़े सां रोटेट कयो। हिते पेचण खां पोइ तव्हां हिनखे पंहिंजे क्लिप खे छॾे ॾियो। ठीकु आहे, त तव्हांजी इहा बि एनिमेशन रिकॉर्ड थी ईंदी रहंदी। या तव्हांखे इहो जेकर ऑप्शन सम्झ में नथो अचे त हिकिड़ो हुनजो ॿियो बि तरीक़ो उहो इहो आहे त तव्हां हिते खणी अचण खां पोइ हिनखे 2 सेकेंड ते वरी खणी अचो। खणी अचण खां पोइ तव्हां हिते वाए वारे में तव्हां ॾिसी रहिया हूंदा त हिन ते मुख़्तलिफ़ हिनजी प्रॉपर्टीज़ लिखियलु आहे। तव्हां हिनखे 180 डिग्रीज़ ते रखी ओके कंदा त तव्हांजी हीअ एनिमेशन हिन तरह जी ऑटोमेटिकली हुन ते अची वेंदी रहंदी। ठीकु आहे दोस्तों, हुनखां पोइ तव्हां वरी 3 सेकेंड ते खणी अचो। 3 सेकेंड ते खणी अचण खां पोइ वरी सेम तरह सां तव्हां हिते वाए वारे में जिते 0 हींअर लिखियलु आहे हिते तव्हां 180 डिग्री इंटर कयो। वरी सेम तरीक़े सां तव्हां 4 सेकेंड ते खणी अचो। सेम तरीक़े सां 180 डिग्री इंटर कयो त तव्हांजी हिन तरह सां एनिमेशन ऑटोमेटिकली रिकॉर्ड थी वेंदी रहंदी।
ठीकु आहे दोस्तों, हीअ ॾिसी रहंदा तव्हां त रोटेट थिए पियो। उनखां पोइ हीअ जेको तव्हांजो हेठि बकाया हिसो ॾिसण में अचे पियो जेको टाइम लाइन जो, असांखे हिन में बेसिकली को कमु न करूं, इन लाइ असां हिनखे रिमूव कंदासीं त जीअं असांजो वीडियो वधीक न थिए ऐं थोरो ई थिए। तक़रीबन लोगे जे लाइ एतिरो इलाही आहे। बाक़ी तव्हां हुनखे वीडियो ठाहिण खां पोयां जॾहिं कंहिं वीडियो ते जेको लॻायो था त उते तव्हां हुनखे कॉपी पेस्ट ज़रिए कम में आणे सघो था। ठीकु आहे, हाणे असां हिनखे प्ले करे ॾिसंदासीं त असांजो लोगो कहिड़े तरीक़े सां प्ले थिए थो। जी न ॾिसी रहिया हूंदा त तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां ऐं फास्टली इहो कमु करे रहियो आहे। ठीकु आहे दोस्तों, उनखां पोयां हाणे असां छा कंदासीं, हिन वीडियो खे एक्सपोर्ट कीअं कजे एडोब फोटोशॉप में। हालांकि बेसिकली सभिनीनि खे ख़बर हूंदी आहे त एडोब फोटोशॉप जेको सो फ़ोटो जे लाइ कमु कंदो आहे, न कि वीडियो जे लाइ कमु कंदो आहे। पर अॼु दोस्तनि जी मालूमात में हिकिड़ो इज़ाफ़ो कंदुसि त हिन में वीडियो जो कमु थींदो आहे जेको आउं तव्हांखे सम्झाए रहियो आहियां। उहो तव्हां पूरो वीडियो ज़रूरु ॾिसो त जीअं तव्हांखे पूरी मालूमात मिली सघे। असां फाइल ते क्लिक कंदासीं, एक्सपोर्ट ईंदासीं, उनखां पोयां रेंडर वीडियो ते क्लिक कंदासीं। या तव्हां हितां खां बि करे सघो था, या ॿियो तरीक़ो हिन जो इहो आहे त टाइम लाइन जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो उनजे हिन बटण ते तव्हां क्लिक कंदा त हिते रेंडर वीडियो जो ऑप्शन अची रहियो आहे। असां जीअं ई हिन ते क्लिक कंदासीं त हिन टाइप जो असांखे रेंडर वीडियो जो इंटरफेस ॾिसण में ईंदो, जंहिंमें सभ खां पहिरीं असांखां नालो पुछे पियो। ऐं हुन ते नालो लिखांसि थो ST न्यू वीडियो मेक। ठीकु आहे, उनखां पोइ तव्हांखां फोल्डर पुछे थो किथे सेव करणु था चाहियो। ऐं बेसिकली हिनखे डेस्कटॉप ते ई सेव करणु थो चाहियां, हिन लाइ ओके कंदुसि। उनखां पोइ हेठि तव्हां ॾिसंदा त हिनखे तव्हांखे हिते इहो ऑप्शन ॾिसण में ईंदो जंहिंमें एडोब मीडिया एनकोडर लिखियो पियो आहे, एडोब इमेज सीक्वेंस लिखियलु आहे। असांजो बेसिकली वीडियो रेंडर करणो आहे, हिन लाइ एडोब मीडिया एनकोडर ते क्लिक कंदासीं ऐं हेठि फॉर्मेट में H.264 इहो बेस्ट क्वालिटी आहे HD जी, इन ते क्लिक कंदासीं। उनखां पोइ असां हेठि कंहिं जेको सो सेटिंग खे चेंज कोन कंदासीं, डायरेक्ट रेंडर ते क्लिक कंदासीं त असांजो वीडियो एक्सपोर्ट थियणु शुरू थी वेंदो रहंदो। इहो वीडियो एक्सपोर्टिंग जो टाइम कुझु ई सेकंड वठंदो तव्हांखां। जेकॾहिं तव्हांजो PC सुठो आहे त हिन वक़्तु बेसिकली एडोब फोटो इंटेल जो Core i7 8th जनरेशन PC यूज़ कयां पियो, जंहिंजी रैम 8 GB आहे। हिन लाइ इहो फास्टली कमु करे पियो। जेकॾहिं तव्हां वटि को ॿियो PC आहे या हिन खां स्लो आहे, जंहिंजी 4 GB रैम आहे या 2 GB रैम आहे, त उहो बेसिकली थोरो टाइम ज़्यादा वठंदो, पर प्रोसेस इहो सेम ई रहंदो। ठीकु आहे दोस्तों, उनखां पोइ असां छा कंदासीं, पंहिंजे हिन एडोब फोटोशॉप खे मिनिमाइज़ कंदासीं ऐं प्ले करे ॾिसंदासीं। जेको इहो असांजो वीडियो डेस्कटॉप ते ठही आयो आहे ST न्यू वीडियो मेक जे नाले सां। इन ते क्लिक करे हिनखे प्ले कंदासीं, ॾिसंदासीं त इहो कीअं कमु करे थो। जी दोस्तों, ॾिसंदा त तव्हांजो लोगो तयारु थी चुको आहे ऐं उहो रोटेट बि बिल्कुलु थी रहियो आहे। ऐं इहो जेको तव्हांखे ब्लैक कलर ॾिसण में अचे पियो बैकग्राउंड में, इहो बेसिकली ट्रांसपेरेंट आहे। ठीकु आहे दोस्तों, जॾहिं तव्हांखे वीडियो ते इनखे रखंदा त तव्हांखे ॾिसण में ईंदो त इहो जेको सो ट्रांसपेरेंट ई वीडियो जेको सो वीडियो आहे, ऐं तव्हांजो लोगो बिल्कुलु ट्रांसपेरेंट आहे। उमेदु आहे दोस्तों त तव्हांखे अॼु जो जेको सो ट्यूटोरियल वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु असांखे आगाह कजो, कमेंट में असांखे पंहिंजो जेको सो राय ज़रूरु ॾिजो त तव्हांखे असांजो वीडियो कीअं लॻो। ऐं असांजे वीडियो खे लाइक ऐं कमेंट ज़रूरु कजो, शेयर ज़रूरु कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे पिणु ज़रूरु दॿाईंदा त जीअं असांजा लेटेस्ट जेके वीडियो असां सिंधी ॿोली में ठाहियूं। त बेसिकली असांजो मक़सदु ई इहो आहे सिंधी ॿोली में ठाहिण जे लाइ, त असांजे जेके सिंधी माण्हू हिन ते पुठिते पयल आहिनि, जेके टेक्नोलॉजी में एतिरो अॻियां न निकिरी सघिया आहिनि, या जिन खे ॿी ॿोली सम्झ में नथी अचे ऐं सिंधी ॿोली हुनजी मादरी ॿोली आहे, त उन्हनि खे इहो वीडियो आराम सां सम्झ में ईंदो। हुन लाइ असां सिंधी ॿोली में इहो कमु करे रहिया आहियूं। ऐं असांजे हौसला अफ़ज़ाई लाइ ज़रूरी आहे त तव्हां जेको सो असांजे वीडियो खे शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि खे पिणु ज़रूरु ॿुधायो त असांजे जेको सो चैनल खे टेक्निकल गुरु सिंधी खे ज़रूरु सब्सक्राइब कनि ऐं असांजे वीडियो खे ज़रूरु ॾिसनि। महिरबानी दोस्तों।